अस्सलामुअलैकुम नाज़रीन, संदोजा खबरो जारी है। तमासा जाम नवाज़ अली मां खबर शिकंदालों जाम नवाज़ अली तालके में पवंदड़ तेज़ तूफ़ानी बरसात सबब केतिराई गोठ पानी में बुड़ी विया आहिनि। बरसात मुतासिर जी कंहिं बि सार न लधी आहे। गुज़िरियल 5 सालनि खां सिम नाले जी घाटी न हुअण जे करे बरसात जे पानी निकाल न हुअण करे गोठ सैद हुजूर शाह, सैद लश्कर शाह, सैद कुर्बान शाह, रोड फ़कीर, गोठ मुरीद खान, गोठ अली नवाज मरी, दे 70, दे 69, गोठ मुबारक मर, पुरान नऊ आबाद, तारीख माग तलाशा समेत केतिराई गोठ पानी में मुकमल बुड़ी विया आहिनि। ॻोठाणा घर ख़ाली करे मथां वारनि इलाइक़नि ते वेही रहिया आहिनि। बरसात मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी आहे। मुतासिर बेयार मददगार वेठल आहिनि। ॻोठाणा सैद कुर्बान शाह, नवाज़ अली ॿियनि ॿुधायो त सिम नाले जी घाटी न थियण सबबि बरसात ऐं सिम नाले जे पाणी असांजो ॻोठ खे मुकमल तरह ॿोड़ियो आहे। असां हिन वक़्तु पंहिंजा बच्चा ॿार वठी महफ़ूज़ हंधा ॾांहुं निकिता आहियूं। असांजा घर मुकमल तरह ख़ाली आहिनि। हिते केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। असांजा फ़सुल त तबाह थी विया आहिनि। हाणे असां जूं जानियूं बचियूं आहिनि। जॾहिं त 100 एकड़ बीठल ज़रे फ़सुल समंद सारी जो फ़सुल पाणी हेठि आहे। जॾहिं त गाह ऐं पीअण जो साफ़ पाणी न हुअण करे चुपाए माल बि मरी सघे थो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।